चवण लॻो त पंहिंजे बादशाह जो नालो ॿुधाए। चवण लॻो यार असांजे बादशाह जो नालो त गुच मुच ऐं वज़ीर जो नालो आहे किच मिच। साईं मुंहिंजा हीअ कहाणी आहे चरबट राजा अंधेर नगरी। हिकु बादशाह त मुंहिंजो लावा पर कंहिं ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। उन बादशाह जो हिकु वॾो वज़ीर हुजे। उन वज़ीर खे हिकु पुट जी औलाद हुजे। पोइ वज़ीर जो जेको पुटु हुजे सो दादलो ॾाढो हुजे पीउ माउ जो। सो दादलो ॿार त पाण सम्झो था। सो उहो शौक़ु शिकार जो वरी वॾो आदी हुजे। अदा सुबुह सां तीर कमान गज़ खणी वञे पियो शौक़ु शिकार ते हरण फड़नि जो शिकार करे पियो ऐं सांझी असेल थिए मोटी पियो अचे अॼु राति ते घर मानी पियो खाए। अदा वज़ीर जो पुटु न को रोकण वारो न टोकण वारो। तूं मूं जहिड़ो ग़रीब ॿार हुजे जे तारो के लईअ जो भञे ते बि मोचड़ा खाई मोटी अचे। अदा हिन छोकिरे जो इहो वज़ीर जे पुट जो इहो कमु हुयो। सुबुह सां वेंदो शाम मोटी ईंदो। सो हिन जो इहो कमु हले पियो। अदा चंद ॾींहं गुज़रिया। वज़ीर जे पुट दिलि में ख़्यालु कयो त भड़ा हिते पंहिंजी जुई में शिकार करे करे माना की ओड़ो मज़ो नथो अचे। छो न भड़ा ॿिए विलायत वञा माना ॿिए बादशाही ते वञा मत उते को शिकार सुरीलो लॻे। अदा जीअं असां पाकिस्तान में रहूं था बॉर्डर आहे जीअं परियां इंडिया जो विच ते बॉर्डर आहे क्रॉस करे इंडिया जी बादशाही मतिलबु अची वई। अदा अहिड़ी तरीक़े सां उन भर में ॿी बादशाही हुई। वज़ीर जो पुटु तयारु थी तीर कमान गज़ खणी हकले हो करे उन बादशाही जे तरफ़ रवानो थी पियो। अदा हकिलंदो हो कंदो वञी उते पुॻो। उन बादशाही जो नालो हुजे अंधेर नगरी। अदा उन बादशाही में वञी पुॻो त पंहिंजे हिसाब सां शौक़ु शिकार कंदो फिरंदो घुमंदो। हिन खे उञ ॾाढो सतायो हुजे। हिन सोचियो त मारी उञ बि ॾाढो लॻी आहे हाणे छा कयां। हकले हो करे वियो। हिकु बाग़ हुयो उन बाग़ ते वियो। उहो हिकु खूह हुजे। उन खूह ते ॿ डांत बीठल हुजनि। नार पियो हले बाकाए ते पाणी पियो निकिरे। वाट हले पियो उन बाग़ खे पाणी पियो अचे। अदा उते हिकु माली बीठल हुजे। उन बाग़ जो ख़्यालु समा पाणी वग़ैरह ॾिए पियो। अदा हीउ सिधो सो वियो उन बाग़ तां वज़ीर ज़ादे पाणी पीतो। पाण बि पीतई ऐं घोड़े खे बि पाणी पियारी। अदा एतिरे में हिकु माली बीठल हो। माली हिन ते मटिजी वियो। तूं ही ग़लति छो कयो। पाण त पाणी पीती बहरहाल ख़ैरु आहे पर तूं घोड़े खे पाणी छो पियारियो। इन घोड़े जो पाणी जेकी ओभर थी आहे इहा हिननि असांजे बाग़ जे मतिलबु त पहाड़ुनि में वेंदी। इन ओभर जे करे असांजा बाग़ जा गुल छणी वेंदा। अदा वज़ीर जो पुटु चवणु लॻो त ईअं कॾहिं बि न थींदो जो घोड़े जे पाणी जी ओभर ते तुंहिंजे बाग़ जा गुल कोन छणंदा। अदा हुन चयो त न ही असांजो बादशाह जो बाग़ आहे हितां जे जो। सो उन बादशाह ईंदो आहे घुमण जे बाग़ जा गुल छणियल ॾिसंदो। सो माली मूंखे बीठल आहे सुभाणे डंडो मोते वसंदो। तूं इहो ॾाढो ग़लति कयो। अदा बादशाह जो मतिलबु त वज़ीर जो पुटु ऐं बादशाह जो जेको माली बीठल हो उहो पाण में बेस थी वियो। अदा हुन मालीअ खे कोडर भली वराए खणी छॾियईं उन ते वज़ीर ज़ादे ते। वज़ीर ज़ादे जी मुंडी वञी होॾे किरी। अदा वज़ीर ज़ादे जी मुंडी लाहे हुन अहिड़ो कमु कयो मालीअ बाबा धड़ हुन जो पूरे ऐं जेको धड़ हुन जो जेको हुयो सो उहो वञी कंहिं किचिरे में उछली वञी जिथे बाग़ जा पन वग़ैरह रखंदो हुयो उते उछले ऐं हुनजी मुंडी पूरे छॾियईं। अदा वज़ीर जो पुटु थियो हथी को। अदा छॾ वज़ीर जे पुट खे वठि हुनजे पीउ खे। अदा सॼो ॾींहुं इंतज़ारु कयईं। राति थी वई। सोचे न मथां सोमाणी अचे। अदा सोमाणी बि कोन आयो। आधी राति मन अचे आधी राति बि कोन आयो। सॼी राति हिननि वज़ीर जे घर वारे पुट जो इंतज़ारु कयो। अदा सॼो ॾींहुं कोन आयो। उन राति वरी थी सुबुह। अदा वरी ॿ टे हमरा हेॾां होॾां जेका हुया वज़ीर जा वठ गा उन्हनि खे चईं त वारो कयो मुंहिंजे पुट जी जाचा कयो त कहिड़े कुंड में आहे। अदा हू घुमी फिरी पंहिंजे हिसाब सां टे चौथे ॾींहुं हू बि मोटी अचे वज़ीर खे चवंदो असांखे पंहिंजी बादशाही में लधो ई कोन। अदा वज़ीर अहिड़ो कमु कयो सिधो सो बादशाह जे दरबार में आयो। बादशाह खे चईं त मुंहिंजो पुटु हीअं शौक़ु शिकार सां वियो आहे सो घर मोटी न आयो आहे। हाणे मूंखे इजाज़त ॾिए त मां पंहिंजे पुट जी जाचा में वञा। अदा बादशाह हिन खे इजाज़त ॾिनी। पाण सां गॾु ॿ पेरी खईं ॿ नौकर खणी हकले हो करे उहो पुराणा पेर चइनि ॾींहंनि जा पंहिंजे पुट जा वज़ीर खणी ऐं रवानो थी पियो। अदा पहिरीं पेर टुकींदा हलंदा हकींदा होकार न वञनि पिया। जीअं हाणे असां वटि का चोरी वग़ैरह थी वेंदी आहे। हाणे मोटरुनि जी काफ़ी सारी चोरी थी वियूं आहिनि जो पहिरीं पंहिंजे हिसाब सां पेर टुके ऐं उन जॻह ते पुॼाईंदा आहिनि। अदा पहिरीं भला सफ़ा न कदे सो पंहिंजे हिसाब सां पेर खणंदा 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 वञी उन साॻे बाग़ वटि पुॻा अचे।
अदा बाग वटि जंहिंमहिल पुॻा ॾिठुनि त माली पियो थो पाणी बाग खे ॾिए। अदा वज़ीर मालीअ खे सॾु कयो त हेॾे आ। अदा माली आयो सिधो सो वज़ीर वटि। वज़ीर पुछा कयो त हेॾे आरे पारे हिकु नौजवान मुंहिंजो पुटु शहज़ादो हेॾे आयो आहे, ॾे हाल वाल, तूं सां मिलियो, तूं ॾिठो वाइठो? अदा एतिरे में उहो माली चवणु लॻुसि वाक़ई बि टियों चोथों ॾींहुं ते हमरा आयो, सो मूं पाण पाणी पीतई, घोड़े खे बि पाणी पियारियईं। सो घोड़े जो पाणी जेको पीतो उनजी ओभर जेका थी सो उहा कंहिं बि वण जे हेठां वञे या उनजो पाणी सो उन जा गुल छणी पवंदा। इन ॻाल्हि ते बेस थी पियो। मां ठका कोडर कराईमांसि, मुंडी लाहे छॾीमांसि, मुंडी पूरे छॾींदोमांसि, बाक़ी धड़ होॾे कचिरे में पियो अथई। अदा वज़ीर जे ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। चवणु लॻोसि अड़े इन पाणी पीअण सां जा इन मतिलबु त ओभर थियण सां कंहिंजे वण गुल छणंदा न? चई भा कुझु बि थिएव, छणनि न छणनि, मां हुनखे मारे छॾियो। जेको कुझु करिणो अथई कर वञी, हीउ बादशाह ते वञी बादशाह जो फ़ैसिलो जेको तूं कराए वञी कर। अदा जिथे वज़ीर पुॻो अंधेर न गिरी हुजे। अदा जेका आयासीं पाण सां गॾु पहिरीं ऐं कुझु नौकर उन्हनि खे चई बाबा तव्हां वापसि वञो, बाक़ी हिन बादशाह ॾे पंहिंजे पुट जो लाश खणी मां वञा थो इंसाफ़ वठणु, सो मां इंसाफ़ वठी पोइ ईंदुमि। अदा ही नौकर ऐं उहे पहिरीं हलिया विया। देरी न कयो वज़ीर ज़ादे पंहिंजे पुट जो लाशड़ो खणी हकले होकारे बादशाह जी तरफ़ बादशाही ॾे रवानो थी पियो। अदा वञी उते पुॻो, वञी बाज़ार में पुछा कईं त भाउ तव्हांजो को बादशाह, को वाली, को वज़ीर, कुझु नौकर किथे रहंदा ऐं उनजो नालो छा आहे? अदा हिकिड़ो मूं जहिड़ो सादो माण्हू बीठो, उन चयो यार असांजे बादशाह जो नालो आहे, अदा असांजे बादशाह जो नालो आहे कुचमुच। ऐं वज़ीर जो नालो? चई वज़ीर जो नालो आहे चुचमुच। चई हाणे इहे नाला कीअं न, बादशाह जो नालो कुचमुच ऐं वज़ीर जो नालो चुचमुच? चई भा हा इहो नालो आहे बादशाह ऐं वज़ीर जो। अदा ही हैरान थी वियो, भणा जंहिंजा नाला अजीब तरीक़े जा न, मूंखे इंसाफ़ बि अजीब तरीक़े जो मिलंदो। पर वज़ीर चयो त भला वञा त सही त छा था चवनि, छा माज़रा आहे? अदा हकले होकारे वज़ीर उन पुट जो लाश खणी बादशाह जे दरबार में पुॻो। बादशाह खे चई भा हीअं तुंहिंजो माली तुंहिंजे बाग़ ते बीठल हो, हीअं मुंहिंजो पुटु आयो, सो हीअं पाणी हिसाब सां पियारी त तुंहिंजे माली मारे विधो। अदा बादशाह चवणु लॻुसि अदा दरबार जो टाइम ख़तमु थी वियो आहे, सिजु लहण वारो आहे, बाबा हिनमहिल मतिलबु त नथो फ़ैसिलो करे सघां, बाक़ी सुबुह साजुर मालीअ खे बि घुराईंदुमि ऐं तोखे बि, सो वधीक सुबुह फ़ैसिलो थींदो। अदा ही साॻो वज़ीर मोटी अची उन बाज़ार में का जॻहि ख़रीद करे पाण ऐं पंहिंजे पुट जी लाश समेत उते रहणु लॻो। अदा राति उते रहियो, सुबुह सां खेर सां सुबुह साजुर वञी बादशाह जे दरबार में पुॻो। अदा वज़ीर बि पुॻो, अची उहो साॻो माली बि पुॻो। अदा पहिरियां फरियादीअ खां पुछा वियो त बा ॾे हाल हवाल कर तूं। अदा हुन हाल हवाल साॻो करे ॿुधाए त बा हीअं मुंहिंजे पुट खे हणी कोडर मारे विधो त हिन ॻाल्हि तां। अदा वरी पुछा कईं त बाबा तूं मालीअ खां पुछा कईं त ॾे हाल हवाल। अदा मालीअ खे त को ड्रिज डपु हुयो ई कोन, छो त मुल्क उन जो, बादशाही उनजी, बादशाह बि उन जो हुयो। अदा बादशाह चयो त तुंहिंजे बाग़ जो मां माली बीठल आहियां। त हिन वज़ीर जो पुटु जेको आयो सो उहो पंहिंजे हिसाब सां पाण बि पाणी पीतई, पर घोड़े खे बि पाणी पियारियईं। तव्हांखे बादशाह ख़बर आहे त घोड़े जो पाणी जेको आहे लुभ कंहिं बि वण जी पाड़ में पुॼे आहे उहो पाणी तो वण गुल छाणे वेंदो आहे, सो इन तां मूंखे कावड़ अची वई, मां मारे छॾियोमांसि। अदा बादशाह हिन जंहिंमहिल इहो ॿुधो, अदा बादशाह वज़ीर ॾे ॾिठो ऐं वज़ीर बादशाह ॾे ॾिठो। अदा बादशाह वज़ीर खां पुछा कयो ॾे हाल हवाल, हाणे हीउ फ़ैसिलो हिन जो कीअं थिए? अदा वज़ीर चवणु लॻुसि बादशाह सलामत हे बि कंहिं बादशाह जो वज़ीर आहे, सो हाणे फ़ैसिलो पंहिंजे हिसाब सां करिणो पवंदो, फ़ैसिलो आसान आहे, सो फ़ैसिलो तोखे अलाए छो सम्झ में नथो अचे, हे त सफ़ा हुन खीर में पाणी ज़ाहिर लॻो पियो आहे। अदा पंहिंजे हिसाब सां वज़ीर सम्झायो बादशाह खे त बादशाह हाणे फ़ैसिलो इन तरीक़े सां करिणो आहे, हिन ग़रीब मतिलबु त वज़ीर खे चओ वञे पंहिंजी बादशाही मां पंहिंजी ज़ाल वठी अचे हिन असांजे नौकर जेको माली बीठल आहे इन खे ॾिए, पोइ इहो उनजी ज़ाल सां हम बिस्तरी कंदो, पोइ जेतिरा पियो कंदो, जॾहिं हिन खे पुट जी औलाद ॼमंदी हिन जी ज़ाल खे, पोइ हीउ जेको असांजो माली आहे उहो हुनखे ताते वॾो करे, जेतिरी उमिरि जो बादशाह जो हिन वज़ीर जो पुटु मुआ ओतिरी उमिरि जो करे उहा पंहिंजी ज़ाल बि वठी वञे, साॻो पुटु बि वठी वञे। बणा बादशाह जो जेको नालो अजीब हुयो, गुचमुच ऐं किचमिच वज़ीर जो नालो, अदा इहे ॿिन्ही जा नाला अजीब आहे त फ़ैसिला बि अजीब हुया।
अदा जेकी छॾी वञे पई अंधेर नगरी तो इंसाफ़ बि ओड़ो ई मिलंदो न। अदा सिधो सो आयो बादशाह वज़ीर खे चवणु लॻो उनखे जेको फरियादी हुयुसि, चई बाबा तुंहिंजो पुटु केतिरो हुयो? चई बाबा मुंहिंजो तक़रीबन 20 सालनि जो पुटु हुयो। चई बाबा हाणे तूं पंहिंजी ज़ाल वठी आ, पंहिंजी ज़ाल वठी अचे हिन मुआरे मालीअ खे ॾे, हीअ तुम्हारी ज़ाल सां हम बिस्तरी कंदो, पोइ हुन मां पुटु ॼमंदो, वरी हीअ तात ईंदो 20 सालनि जो करे, पोइ पंहिंजी ज़ाल बि वठी वञजांइ पंहिंजो पुटु बि वठी वञजांइ। वज़ीर जवन इहो ॿुधो त सॼी जिस्म खे बाहि लॻी वियसि, जेकी शइ रही हुयसि सभु सड़ी वियसि। हिन सोचियो त भञा हञ वाह जो इंसाफ़ आहे, ज़ाल बि मां पंहिंजी वठी अचां, वरी उन सां छेड़छाड़ करे हिन जो नौकर उन मां पुटु ॼमे, मां ज़ाल बि वठी वञा ऐं पुटु बि वठी वञा। अदा हिन वज़ीर खे हिन दिमाग़ आउट थी वियो। चई बादशाह सलामत मूंखे तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल न आहे। अदा उहो वज़ीर साॻो पंहिंजो लाश पुट जो खणी पंहिंजे हिसाब सां हक़ लिहो करे पंहिंजी बादशाही में पुॻो, रसम मुताबिक़ पंहिंजे पुट खे दफ़नाए वेही रहियो। पर वज़ीर खां सूर इहो वञे ई न पियो त भणा हेॾो मुंहिंजो नौजवान 20 सालनि जो पुटु रेगुनाह क़तलु थी पियो। न ॾोह न पाप, खसीस घोड़े जे पाणीअ तां हिन बादशाह जे मतिलबु त नौकर खसीस क़तलु करे छॾियो। वज़ीर खे अंदर में पंहिंजी वॾी कावड़ हुजे जो हेॾो नौजवान पुट जो क़तलु थी वियुसि। अदा हिकिड़े ॾींहुं बादशाह ॾे आयो, बादशाह खे चई त मां पंहिंजे पुट जो प्लान वठंदुमि हिन बादशाह खां, सो मूंखे इजाज़त ॾे। अदा बादशाह चवणु लॻोसि त वज़ीर तूं पंहिंजे हिसाब सां असां बि बादशाह आहियूं, पर हू बि बादशाह हुआ, ज़रूरु हुन सां बि फ़ौज हूंदी, जे हुन तां मुक़ाबिलो कंदे त हू बि मुक़ाबिलो कंदो, इन में वॾा ज़ियान थींदा, तुंहिंजे हिकिड़े पुट जे करे वरी 2-3 ॿिया बि पुट मतिलबु त मरी वेंदा। सो बहरहाल इन ॻाल्हि खे छॾ, दरगुज़र कर। पर हिन वज़ीर खे वॾो सूर हुजे त हेॾो फ़ैसिलो नाइंसाफ़ी थी आहे मूंसां, त ज़रूरु कुझु न कुझु करिणो पवंदो। अदा वज़ीर बादशाह खां इजाज़त वठी अदा वरी पंहिंजे हिसाब सां दौलत ॾाढी खईं, छो त वञे पियो हू पलांद ते, पंहिंजे हिसाब सां हुन नाणो जाम खईं, खुर्जियूं दुनिया जो भरे वज़ीर ऐं हक़ लिहो करे रवानो थी पियो। हाणे वज़ीर सोचियो त हाणे हिन बादशाह खे मतिलबु त सबक़ु सेखारिणो आहे न, छो त अंधेर नगरी हुई त फ़ैसिलो अहिड़ो थियो आहे त इनखे ज़रूरु मां कुझु न कुझु हर सेखारियां न मां बि। अदा वज़ीर खे पैसो जाम हुयो, वज़ीर हिकिड़ो वॾो गुदाम ख़रीद कयो। अचे बाबा सभु भई जेका बि उन बादशाही में वापारी वॾा वापारी हुया उन्हनि खां माल ख़रीद कयईं, अनाज ख़रीद करे पंहिंजे हिसाब सां गुदाम भरे छॾियईं। गुदाम जो भरिजी वियो। अदा हुननि वटि अनाज नार्मल रहियो। अदा हर कंहिंखे बाबा पंहिंजे हिसाब सां रुपए ते मण पियो मिले। अदा बादशाह जे वज़ीर उन ऐलान कयो बाबा तव्हांखे रुपए ते हिकु थो मिले, मां रुपए ते 10 ॾींदुमि, पर ऊंधे टोए में। अदा ऐलान थी वियो सॼे मुल्क में बाबा रुपए ते मां 10 ॾींदुमि, पर ऊंधे टोए ते जंहिंखे बि ख़रीद करिणो आहे मूं वटि पैसा मूं वटि अॻे जमा कराए वञे, जेतिरे पंहिंजे हिसाब सां टोया वठे ऐं फलाणे वार ते मां इहा तोर करे सभिनी खे ॾींदुमि, सो जेको अचे। अदा सॼी बादशाही में इहा ॻाल्हि पखेड़िजी वई त भणा रुपए में 10। हिननि सोचियो त भणा हितां वारा जेका असां वारा वापारी न सो रुपए में था हिकु ॾियनि, हू रुपए में 10 थो ॾिए। अदा ही पंहिंजे हिसाब सां मूं जहिड़ो ग़रीबी बकरियूं मीहूं जेका ढोर अचे हाली त खपाए छॾिया, भला पोइ सियारो चढ़े सावण में वरी पकीअ ते पुॻुमि त कमु पटे वेंदुमि। अदा पंहिंजे हिसाब सां जंहिं ग़रीब पंहिंजे हिसाब सां ढोर बोर खपाए, सोन वग़ैरह मांजा खपाए, हेॾां होॾां बाबा चई अनू त ख़रीद कयूं, भला रुपए में तो 10 मिले। अदा सॼे अवाम पंहिंजे हिसाब सां उहो लिखत कराए उन्हनि वटि पैसा जमा कराए विया वज़ीर वटि। अदा वज़ीर वटि पंहिंजे हिसाब सां पैसो जमा थी वियो। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां तारीख़ ॾिनल हुई त हिन तारीख़ ते अचिजो त तव्हांखे त पंहिंजो अनाज ॾींदुमि, पंहिंजे हिसाब सां खणी वञिजो। अदा बादशाह जा माण्हू अचे उन टाइम ते पुॻा, उहो टाइम बि अचे वियो, पर बादशाह जो जेको वज़ीर हुयो जेको बलांद वठणु आयो उन जो ऐलान वरी कीअं हुयो त बाबा रुपए ते 10 ॾींदोमांव, पर ऊंधे टोए में। हाणे जेको 100 हुजे त कुझु माल खणे न, हाणे ऊंधे में छा खणंदो। अदा हुननि उहा माण्हुनि सम्झी ॿोली कोन, त हुन रुॻो 10 सम्झी 10 ते मरी पिया। अदा सिधा सवा माण्हू उन टाइम ते पुॻा। अदा वज़ीर ॿियो गुदाम खे ताला हाणे हिकिड़ी ॿोरी रखी ॿाहिरि कुर्सी रखी वेही रहियो।
माण्हू जो अचनि पिया हेॾा सारा ॼणनि पर हीअ त बोरी मुंहिंजी पूरत आहे, हिन बोरीअ मां वज़ीर कंहिंखे ॾींदो। कढी बि हिकिड़ी बोरी अथई, वरी गोदाम जा ताला हणी बंदि कया अथई। अदा वज़ीर वेठो आहे, अदा टाइम स्टार्ट थी वियो। बाबा हाणे चवणु लॻो त कंहिंजो केतिरो आहे। अदा हाणे तोरण चालू कईंदुसि, पर मुंहिंजो तव्हां सां अॻे ॻाल्हायल आहे मतिलबु तव्हां सां अॻे मुंहिंजो त मां ॾींदुमि ऊंधे टोए में तोरे। पोइ मुठ चणेव, 2-3 कणा अचनीव, केतिरो बचेव मां 10 टोया ऊंधा तोरे तव्हांखे ॾींदुमि। जेको थींदो इन हिसाब सां थींदो, ॻाल्हि आहे सिधी। न बा ईअं ॻाल्हायल ई कोन्हे। हो बा चिड़ी आहे मतिलबु त वज़ीर जा जेका बि हुनजा हुया अवाम, उहो वज़ीर खे चवणु लॻो त बरार ईअं न थींदो, तुंहिंजो ॾौण ॻाल्हायल आहे। चई ॾौण मुंहिंजो न आहे ॻाल्हायल, मुंहिंजो चयल आहे त ॾौण ॾींदोमांव पर ऊंधे टोए में। माण्हू चयो यार वाक़ई बि चयो ऊंधे टोए में। चई बाबा जे ऊंधे टोए में जेको वठे न त हलंदो थिए वञी पंहिंजे बादशाह खे वठी अचो, फ़ैसिलो जिथे रखो मां ॾियण लाइ तयारु आहियां, सो हलो। अदा हिननि खे सबक़ु सेखारिणो बादशाह ऐं वज़ीर खे, उन्हनि खे जीअं हिन जो फ़ैसिलो उबतो कयो। अदा सॼो अवाम वञी बादशाह जी दरबार में पुॻो अची। हाणे गुच बुच वज़ीर बादशाह ऐं छा कहिड़े किच मिच वज़ीर ॿई वेठा आहिनि। अदा ॿई वज़ीर ऐं बादशाह वेठा आहिनि। अवाम अची पुॻो, अवाम खे चवणु लॻा त अवाम हिन खे चवणु लॻो बाबा हीअं असां ॻाल्हायल हुयो, सो रुपए में ॾौण ॾिए पियो, हाणे नथो ॾिए। चेते बि तव्हां सां वाइदो कुझु कॉल त कयो हूंदई न। अदा एतिरे में अवाम चवणु लॻो हुननि वज़ीर ऐं बादशाह खे, चए बा असांखे चयल हुयो मां ॾौण ॾींदोमांव रुपए में पर ऊंधे टोए में। चवणु लॻा त हाणे त ऊंधे टोए में ॾौण हुनजो ॻाल्हायल आहे। बादशाह वज़ीर ॾिसणु लॻो, वज़ीर बादशाह ॾिसणु लॻो। वज़ीर जेको वॾो पंहिंजे हिसाब सां अकुलमंद पियो सॾाए। बादशाह पुछा कयो त हाणे ॾे हाल हवाल अवाम ऐं इन वज़ीर जो फ़ैसिलो कीअं कयो, इन सौदागर जेको खपाए थो। अदा हिन चीटो कन करे वज़ीर सोचे बादशाह खे चयो, बादशाह त इहो को मसइलो ई न आहे, इहो त आसान लॻो पियो आहे कमु। अॼाणी त तव्हां परेशान थियो, तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां तव्हांखे पंहिंजे हिसाब सां ॿुधायां। के बा तोखे इजाज़त आहे त ॿुधाए। अदा हाणे चई इंसाफ़ ईअं थींदो, न अवाम जो न उन सौदागर जो, विचों असांजो फ़ैसिलो पाणे क़बूल थी वेंदो। चए उहो कीअं? बाबा न सिधो अवाम जो न ऊंधो उन सौदागर जो। वज़ीर जेको सौदागर पियो सॾाए न, पंहिंजे हिसाब सां सौदो वापारी उते करे पियो। ऐं विच पासीरे ते बाबा जेको आयो हुननि खे सभिनी खे ॾींदासीं, ॿिन्हिनि जो पासो मतिलबु त साइड ई न वंदासीं। अदा बादशाह चयो त वाह जो कमु ॾसी। अदा सिधो सो अवाम खे चयो जे बादशाह त बाबा सुबुह साझर मां अची पाण तव्हांजो फ़ैसिलो कंदुमि उते, ऐं मुंहिंजे फ़ैसिले ते जेको बराल बीहंदो सो हुनखे अन मिलंदो, बाक़ी जीअं न क़बूल कयो त बाबा उहो बि कोन मिलंदुसि। अदा बादशाह ईअं चई अवाम खे वेही रहियो। अवाम पंहिंजे हिसाब सां मोटी राति रही, सुखेर सां थी सुबुह सभु साॻे वज़ीर वटि। अदा बादशाह ऐं बादशाह जो वज़ीर ॿई अचे, उहे बि हुन वज़ीर वटि पुॻा अचे। अदा वज़ीर हिन खे पंहिंजे हिसाब सां उहा साॻी बोरी ॿार पिया, साॻा टोया वग़ैरह पिया आहिनि। अदा बादशाह चयो त बाबा हिन जो फ़ैसिलो तव्हांखे चयल हुयो त 2 रुपए में ॾौण ॾींदोमांव, हाणे बाबा तव्हां आया आहियो असांजे फरियादी थी, असांजो फ़ैसिलो आहे ही। अदा रुपए में मतिलबु त ॾौण जो हिसाबु इहो आहे त न तव्हांजो सौ न हिन जो ऊंधो। हाणे तव्हां पासीरो असां पंहिंजे हिसाब सां तोरे ॾींदासीं जेका कणा खयईं। अदा अवाम पंहिंजे हिसाब सां चयो असांखे क़बूल आहे तुंहिंजो फ़ैसिलो बादशाह। अदा पंहिंजे हिसाब सां को बि हाणे 5 किलो खयूं वञे, को बि किलो खयूं वञे, त हाणे छा हाणे पासीरे में ऐं ऊंधे जी ॻाल्हि साॻी फिरी आई न। अदा वज़ीर पंहिंजे हिसाब सां इहो सॼो बादशाह जो फ़ैसिलो ॾिसी चवणु लॻो, हीअ भला अवाम पंहिंजे सां एॾी चङाई कोन था कनि, मूंसां कहिड़ी चङाई कंदा। अवाम खे बि साॻो ॼण ऊंधे वारो फ़ाइदो पियो, कहिड़ो वरी मुना त सही फ़ाइदो पियो न। जेका अवाम खे नथा फ़ाइदो ॾियनि त मूंखे कहिड़ो इंसाफ़ ॾींदा, इंसाफ़ अवाम सां नथा कनि। वज़ीर सोचे चई बाबा हिननि खां बसि चई त बसि अंधेर न गिरी आहे। चरबट राजा अंधेर न गिरी बाबा नालो अॻे हुयो, सो हिन खे ॻाल्हि बादशाह वज़ीर खे सम्झ में अचे। वज़ीर पंहिंजे हिसाब सां उहो जेको बि हुननि खां ग़रीबनि खां या बादशाह जे अवाम खां फुरियो लुटियो हुयईं, अनाज वग़ैरह खणाए टोटल पंहिंजी बादशाही में आयो। अची बादशाह पंहिंजे खे सॼी क्लियर करे ॻाल्हि ॿुधाईं त बाबा हीअ बादशाह ऐं वज़ीर जो आर्डर ऐं हुकुम ऐं उन्हनि जा फ़ैसिला ॿुधी आयुमि। सो वज़ीर ऐं बादशाह एॾो खिली पेट में सूर पइजी वियो न। चई बाबा अहिड़ा बि वज़ीर ऐं अकुलमंद आहिनि जेका पंहिंजे हिसाब सां फ़ैसिला करे ऐं मुंहिंजो कारो मुंहुं था कनि। अदा वज़ीर बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजे बचनि सां मतिलबु ज़ाल सां रहणु लॻो, ख़ुशि थियो।
कुछ महीना गुज़रिया वज़ीर खे वरी पुट ॼाओ बादशाह ला बाक़ाइदे ख़ूबसूरत अची हुनजी मालिकी कयईं अची उहो बि अची जवान थियो वज़ीर जा थक लही विया जेको पुटु अॻिलियो हुयुसि सम्झ उन जो साॻियो नालो रखी वरी साॻे हिसाब सां वज़ीर ख़ुशि थी रहणु लॻो पंहिंजी बादशाहीअ में ऐं बादशाह बि पंहिंजे हिसाब सां वॾो ख़ुशि थियो कलर ॾिठा ख़ुशि लॻा वेठा। सो दोस्तो कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद कयां दोस्तो तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचेव त सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो ऐं दुआनि में यादि रखिजो क़ुर्बान अली कलोड़ खे अलाह निगहबान। दोस्तो कहाणी करण में वॾी तकलीफ़ आई अॼु माफ़ु कजो।